बदीन ज़िले में पाणी खोट शिदत अख्तियार करे वई ऐं ख़ैरपुर गंबो सब डिवीज़न जे 66,000 एकड़ ज़मीन गैराबाद थी वई। आबादगारनि खे रुगो रबी जी मौसम में 1 अरब रुपयनि जो नुक़सान पहुतो आहे। ख़रीफ़ में बि पाणी वक़्त सिर मुयसर न थियो त उन खां टीण ते आबादगारनि खे नुक़सान थींदो। आबादगार सारियुनि ऐं फुटियुनि जो फसल पोखे न सघंदा। हिन वक़्तु उन्हनि इलाइक़नि में हथरादू ॾुकार पैदा कयो वियो आहे। सिंध आबादगार तंज़ीम तरफ़ां आपाशी जे कामोरनि ते पाणी विकिरो करण जो इल्ज़ाम मढ़ियो वियो आहे। जन शाख़ुनि ते पाणी जी खोट आहे या बंदि आहे। उन्हनि में जरकस, सांगी, आयलपुर, खोस्की, बागो माइनर, बंघार शाख़ूं शामिल आहिनि। आबादगारनि इल्ज़ाम मढ़ियो आहे त ख़रीफ़ में बंघार, बागो माइनर, ख़ैरपुर गंबो समेत ॿिनि शाख़ुनि जो पाणी बंदि करण सबबि आबादगारनि खे 2 अरब रुपयनि जो नुक़सान पहुचण जो अंदेशो आहे। चेट में बि खोस्की, सांगी, ख़ैरपुर, फरहो, आयलपुर शाख़ुनि खे एसी रोड़ी लाइनिंग जे बहाने बंदि कयो, जंहिंजे नतीजे में आबादगारनि कणिक जो फसल पोखे न सघिया ऐं हज़ारे ख़ानदान फाका कशी जे वर चढ़ी विया। हज़ारे आबादगारनि हारियुनि पंहिंजे फसल बचाइण लाइ मलकानी शरीफ़ में एहतिजाजी रैली कढी शटर बंदि हड़ताल कई वई। जॾहिं त सिंध आबादगार तंज़ीम तरफ़ां मुतालबो कयो वियो आहे त आपाशी खाते जे कामोरनि तरफ़ां हथरादू पैदा कयल पाणी खोट खे ख़तमु कयो वञे। लाॻापियल शाख़ुनि जे मोहड़ वारनि आबादगारनि जा मांडूल मोगा दुरुस्त कया वञनि ऐं पुछड़ी ताईं पाणी पहुचायो वञे ऐं उन सां गॾु उन्हनि इहो बि मुतालबो कयो आहे त पाणी विकिरो कंदड़ आपाशी जे कामोरनि खे बिना देर हटायो वञे।